वाजिबुल एहतराम दोस्तों, सूरत आला जे मुतलिक़ पंहिंजो दर्स हली रहियो हो, जंहिंमें पहिरीं पहिरीं आयत आहे सब्बि हिस्मा रब्बिकल आला। इन माना आहे त तूं पंहिंजे रब जी तस्बीह पंहिंजे रब जे नाले जी तस्बीह बयानु कर। अल आला जी माना जेको सभिनीनि खां वधीक बुलंद शान वारो। अल्लज़ी ख़लक़ फ़सव्वा, उहो अल्लाह जीअं पैदा कयो, फ़सव्वा जी माना पोइ बराबरि कई। हाणे इन ॿिनी आयतनि जो मतिलबु ऐं तफ़सीर तव्हांखे ॿुधाए चुकोसि। वल्लज़ी क़द्दर फ़हदा, वल्लज़ी क़द्दर, वल्लज़ी ऐं उहा ज़ात क़द्दर, क़द्दर जी माना जंहिं छा कयो, अंदाज़ो कयो। फ़हदा, फ़हदा जी माना पोइ रहनुमाई कई। इहा आहिनि आयत जी माना। हाणे आयत में लफ़्ज़ आयो आहे क़द्दर जो। क़द्दर इहो वरितलु आहे तक़दीर मां। क़द्दर जूं ॿ मानाऊं आहिनि। हिकिड़ी माना आहे कंहिं शइ खे ख़ासि अंदाज़े ते बनाइणु। हिकिड़ी माना छा आहे, कंहिं शइ खे ख़ासि अंदाज़े ते बनाइणु। ॿी माना क़द्दर जी आहे फ़ैसिलो करणु। हाणे पहिरीं माना कहिड़ी आहे, कंहिं शइ खे ख़ासि अंदाज़े ते बनाइणु। जेकॾहिं पाण माना क़द्दर जी मुराद वठंदासीं इहा, त पोइ उन वक़्तु वल्लज़ी क़द्दर फ़हदा इन आयत जो मतिलबु हीअं थींदो त अल्लाह ताला जी ज़ात जे हर शइ खे हिकिड़े ख़ासि अंदाज़े ते बनायो। जे हर शइ खे हिकिड़े ख़ासि अंदाज़े ते बनायो। जंहिं शइ जी जेतिरी ज़रूरत हुई अल्लाह साईं उनखे ओतिरो बनायो। ॿी माना क़द्दर जी आहे फ़ैसिलो करणु। जेकॾहिं उहा माना मुराद वठंदासीं त उन मुताबिक़ आयत जो तर्जुमो हिन तरह थींदो त अल्लाह ताला जी ज़ात उहा ज़ात आहे जे ज़ात हर हिकिड़ी शइ खे पैदा कयो। पैदा करण खां पोइ अल्लाह साईं उन शइ जे मुतालिक़ फ़ैसिलो कयो। आया अल्लाह साईं उन शइ खे जंहिं शइ जे लाइ पैदा कयो, अल्लाह साईं उन शइ खे जंहिं कम जे लाइ पैदा कयो, अल्लाह साईं उन शइ खे उन कम में बि लॻायो। तव्हां ॾिसंदा दुनिया जे अंदरि जेके बि शयूं आहिनि, जेके बि शयूं आहिनि उहे हर उन कम खे अंजाम ॾेई रहियूं आहिनि। हर उन कम ते मुक़ररु आहिनि जेको कमु अल्लाह ताला जी तरफ़ खां उन्हनि ते लॻायल आहे। अल्लाह ताला जी तरफ़ खां जेको कमु उन शइ ते मुक़ररु थियल आहे उन्हनि ते, उहे उन्हनि कमनि में लॻा पिया आहिनि। चाहे सिज हुजे, चंड हुजे, तारा हुजनि, कहिड़ी बि शइ हुजे, अल्लाह साईं उनखे जंहिं कम जे लाइ मुक़ररु कयो आहे, जेका ड्यूटी अल्लाह साईं उन ते लॻाई आहे, उहे उन ड्यूटी में लॻा पिया आहिनि। त इहो मतिलबु आहे वल्लज़ी क़द्दर जो। उहो ज़ात क़द्दर आहे जे ख़ासि हिकु जंहिं छा कयो, अंदाज़े सां पैदा कयो। ठीकु। फ़हदा, फ़हदा जी माना पोइ रहनुमाई कई। फ़हदा जी माना छा आहे, रहनुमाई कई। हाणे रहनुमाई कई छा मतिलबु? मतिलबु इहो त अल्लाह ताला जी ज़ात उहा ज़ात आहे जंहिं हिकिड़ी शइ खे ख़ासि अंदाज़े ते पैदा कयो। क़द्दर जी हिकिड़ी माना। ॿी माना कहिड़ी बि अंदाज़े जे पैदा करण खां पोइ उन शइ जे मुतालिक़ छा कयो, अल्लाह साईं फ़ैसिलो कयो त बाबा हिन शइ खे अल्लाह साईं पैदा कयो, वरी उनखे उन जंहिं कम लाइ पैदा कई उन कम में बि लॻाई। वरी ईअं न ख़ाली अल्लाह साईं उनखे उन कम में लॻाए छॾियो, ख़ाली लॻाए छॾियो, ईअं कोन्हे फ़हदा, बल्कि अल्लाह साईं उनजी रहनुमाई कई। अल्लाह साईं हिकिड़ी शइ खे ख़ासि अंदाज़े ते पैदा कयो। पैदा करण खां पोइ जंहिं कम जे लाइ अल्लाह साईं उनखे पैदा कयो, अल्लाह साईं उन शइ खे उन कम में लॻायो। कम में लॻाइण खां पोइ अल्लाह साईं इनखे उन कमु करण जो तरीक़ो बि ॿुधाए छॾियो इन शइ खे त आया इन शइ जे इन जे कमु करण जो तरीक़ो कहिड़ो आहे। अल्लाह साईं इन में बि रहनुमाई कई। अल्लाह साईं इन्हनि सभिनी शयुनि खे पोइ इहा हिदायत अल्लाह साईं जेका ॾिनी, इहा रहनुमाई अल्लाह साईं जेका इन शइ जी कई, इहा रहनुमाई इहा हिदायत तमामु मख़लूक़ात खे शामिलु आहे। पोइ चाहे आसमानी मख़लूक़ात हुजे या चाहे ज़मीनी मख़लूक़ात हुजे, कहिड़ी बि मख़लूक़ात हुजे, अल्लाह साईं उनजी छा कई आहे, रहनुमाई कई आहे। अल्लाह साईं हर हिकिड़ी शइ खे जंहिंखे पैदा कयो आहे, अल्लाह साईं उनखे एतिरो शऊर ॾिनो आहे। कहिड़ो शऊर ॾिनो आहे अल्लाह साईं उनखे त आया हिन कम जे लाइ मूं तोखे पैदा कयो आहे, त हिन कम जे करण जो तरीक़ो कहिड़ो। अल्लाह साईं इनखे इहो बि सम्झाए छॾियो जे शऊर खे ॾिसी करे उहे एतिरो ख़ुदि शयूं उहे सम्झी सघनि थियूं त असांखे हिन कम में मुक़ररु कयो आहे, हिन कम जे करण जो तरीक़ो हीअ आहे। छो जो अल्लाह साईं उन्हनि शयुनि खे हिकिड़ो शऊर ॾिनो आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त इंसाननि खे ऐं अल्लाह रब्बुल इज़्ज़त हैवाननि खे पंहिंजी ज़रूरात ज़िंदगी, जेका उन्हनि जी ज़िंदगी जी ज़रूरत आहे, इन ज़रूरात ज़िंदगी जे हासिलु करण जे लाइ ऐं उहे शयूं जेके इन शयुनि जे मुख़ालिफ़ आहिनि, इंसाननि ऐं हैवाननि जे मुख़ालिफ़ आहिनि, उन मुख़ालिफ़नि शयुनि खे दफ़ा ऐं हटाइण जे लाइ अहिड़ा अजीब ऐं ग़रीब अल्लाह साईं इंसाननि ऐं जानवरनि खे हुनर सेखारिया आहिनि। अहिड़ा अजीब ऐं ग़रीब हुनर सेखारिया आहिनि जंहिं हुनरनि खे ॾिसी करे इंसान जो अक़ल छा थो थियो वञे, हैरान थियो थो वञे। इहो मतिलबु आहे वल्लज़ी क़द्दर फ़हदा जो।